ठरी मीरवा में औरत जो मुबैना गलत ऑपरेशन थियण सबब ॼावल बाड़ी फोत थी वई जॾहिं त नारीअ खे नाज़ुक हालत में गम्स अस्पताल मुंतकिल कयो वियो। ॻोठ रसूल बख़्श जमाली जी रहवासन सीमा ज़ाल हिम्मत जमाली जे वारसनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो आहे त ठरी मीरवा में हिक निजी अस्पताल जे लेडी डॉक्टरियाणी अनिला दश्तीअ ते असांजी औरत जो गलत ऑपरेशन करे बाड़ी मारे छॾी आहे। उन जो चवणु हो त डॉक्टरियाणी जे गलत ऑपरेशन सबब असांजी औरत बि नाज़ुक हालत आहे, जंहिं सबब गंबट जी गम्स अस्पताल में दाख़िल कयो वियो आहे। उन जो चवणु आहे त गम्स अस्पताल जे डॉक्टरनि जो चवणु आहे त ऑपरेशन में वॾी गफ़लत कई वई आहे। ऑपरेशन दौरान नाली खुलियल हुजण करे औरत जे पेट में तमामु घणो रतु जमा थी वियो आहे। हुन चयो आहे त अस्पताल इंतज़ामिया चयो आहे त एमरजेंसीअ में मरीज़ा जो ॿीहर ऑपरेशन कयो पियो वञे, पर मरीज़ जी हालत ॻणतीअ जोगी आहे। ऑपरेशन कामयाब थिए थो या न उन बाबति का बि अॻकथी नथी करे सघिजे। उन चयो आहे त डॉक्टरनि जो चवणु आहे त औरत जी जान खे बि ख़तरो आहे। घणा ॾींहं रतु पेट में जमा हुजण करे कुझु बि थी सघे थो। वारसनि वधीक चयो त फोत थियल ॿाड़ीअ जे क़त्ल जो केस डॉक्टर अनिला दस्तीअ ते दाख़िल कयो वञे ऐं जेकॾहिं औरत खे कुझु बि थियो त उन जी ज़िम्मेवार बि डॉक्टर अनिला दस्ती हूंदी। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो आहे त मामले जो नोटिस वठी डॉक्टरियाणी ते केस दाख़िल करे अस्पताल सील कई वञे त जीअं ॿियनि औरतुनि जूं जानियूं बचाए सघजनि।